वॾा फ़क़ीर सूफ़ी दुरवेश सालिह औरत उन्हनि खे किराए विझंदी आहे। आबिदनि जूं इबादतूं, ज़ाहिदनि जा ज़ुहद, नेकोकारनि जूं नेकियूं, आलिमनि जा इल्म, फ़क़ीहनि जा फ़िक़्ह, सभु औरत बर्बाद करे छॾींदी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाए त शबे मेराज जहन्नम में मूं अक्सर औरतूं ॾिठियूं। साहबनि चयोसीं छाजे करे? पाण फरमायो पंहिंजे मुड़ुसनि जी बेफ़रमानी कनि थियूं ऐं नाशुक्री कनि थियूं। ॿियो चङे भले मर्द खे जल्दी खारे विझनि थियूं। नेक साले मर्द खे औरत जल्दी पटड़ी त लाहे छॾे। औरत जेका आहे सा इहा हबाइल शयातीन, औरतूं शैतान जूं रसियूं आहिनि। चोर कंहिं ढगे खे काबू कंदो आहे न त उनखे रसी विझंदो, रसी जे ज़रिए उनखे काबू कंदो आहे। शैतान जेकॾहिं कंहिं फ़क़ीर खे नेकोकार खे गुमराह करणु चाहींदो आहे त औरत जे ज़रिए उनखे गुमराह कंदो। इहा शैतान जी रसी आहे, हथियार आहे शैतान जो औरत। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त पराई औरत खे ॾिसणु पहिरीं नज़र पइजी वई आहे माफ़ आहे, पर वरी चित आहे ॾिसणु इहो बि गुनाह आहे। अन नज़र सहमुन मस्मूमुन मिन इसहामिल इब्लीस। हबीबन करीमन फरमाए त बुरी नज़र करे पराई औरत खे ॾिसणु इहो शैतान जे तीरनि मां हिकिड़ो तीर आहे जेको दिलयुनि में चुभी पवंदो। वरी ॿियो भेरो ॾिसंदो त हिकिड़ो घाव थी वियो न, घाव जे मथां वरी ॿियो घाव थींदो त उहो ज़ख़्म वधीक गहरो थींदो। वरी ॿियो भेरो ॾिसंदो त वरी अञा उहो ज़ख़्म वधीक गहरो थींदो। त ही जेका अखि आहे इहा दरी आहे गुनाहनि जी। ज़िना जो आगाज़ अख खां थींदो आहे, बुराई बेहयाई जो आगाज़ अख खां थींदो आहे। ऐं हे दौर त वॾो नाज़ुक अची वियो आहे। सतुर, परदो, हया, शर्म औरतुनि जो वियो मोकिलाए। हाणे हिकिड़ी रन आहे जंहिंखे सॼी दुनिया जो एवॉर्ड ॾिनो आहे इन्हनि कमीणनि मग़रिब वारनि, मलाला। उन मीडिया ते थी चवे त निकाह करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, बसि पंहिंजो ईअं ई वक़्तु गुज़ारियो, बाक़ी निकाह छो था कयो। औरतुनि खे सलाह ॾिनी अथसि, न शर्म आहे न हया आहे न गैरत आहे न लज आहे। हिकिड़ी औरत थी चवे थी त निकाह जी ज़रूरत न आहे, ईअं ई पंहिंजो कमु कढो मुड़ुसनि मथां, मर्दनि मथां। त हिन वक़्त में इहो फितनो उरूज ते आहे, औरतुनि जो फितनो उरूज ते आहे। ऐं मोबाइल फोन इहा शैतान जो पंहिंजो औज़ार आहे गुमराह करण जो। अॻे का औरत किथे थी रहे, कीअं आहे, बेहयाई कीअं थी थिए, इहा हाणे मोबाइल में हर माण्हू जे खीसे में मोबाइल पई आहे। केॾी महिल खोले त सॼो जहान फहाशी जो खुलियो पियो आहे। मुंहिंजा दोस्तो, हिन दौर में पंहिंजो ईमान बचाइणु, पंहिंजी अखि खे बुरी नज़र खां बचाइणु, पंहिंजी फ़क़ीरी खे बचाइणु ॾाढो नाज़ुक वक़्तु थी वियो आहे। शेख सुनान जो मशहूरु किस्सो आहे। शेख सुनान वॾो बुज़ुर्ग हुयो, हज़ारे मुरीद हुयसि, हज़ारे उन जा मुरीद जमायत हुई। वञे पियो हज ते, पोइ हिकिड़ी जाइ ते निमाज़ जो टाइम थियो, खूह जे ॻोठ जे ॿाहिरि उन खूह मां ॿिया वज़ू कयूं, पाणी इस्तेमालु कयूं त निमाज़ पढ़ूं। उते उन शेख सुनान हिकिड़ी औरत ॾिठी, हसीन जमील औरत हुजे, ईसाइण माई हुजे,
ईसाई असुल खां वठी इन्हनि में हया पर्दो सतुर न आहे। इन्हनि जे चर्च में मां वियुसि, उन्हनि जो ॾिठुमि हज़रत ईसा जा मुजस्समा ठाहिया अथनि, त हिते हिकिड़ी चढड़ी पातल आहे हज़रत ईसा जो मुजस्समो। हाणे पंहिंजे नबीअ खे ई उन्हनि ईअं उघाड़ो करे माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह पेश कयो आहे। जेकॾहिं नबीअ जो लिबास उन्हनि जे नज़रुनि में इहो आहे त पोइ उम्मत जो वरी कहिड़ो हूंदो। त इहे ईसाई क़ौम जेका आहे इन मज़हब वारा, हालांकि असुल जेको इंजील शरीफ़ आहे उन में ज़िना खे हराम करार ॾिनल आहे। पराई औरत ॿिए अख खणी नज़र करण खां बि सख़्तु मना थियल आहे इंजील शरीफ़ में। पर ही निभागा जेकी आहिनि से इहो ज़रियो आहे इन्हनि जो मईशत जो, कमाई जो, गुज़र बसर जो, औरत जे ज़रिए पंहिंजी मईशत ठाहींदा आहिनि। उहा ईसाइण छोकिरी हुजे नौजवान ईअं नीम बिरहना लिबास में ईअं पाणी भरण उन तड़ ते आई। शेख सुनान जी उन ते नज़र पइजी वई। हज़रत क़िबला आलम जन फरमाईंदा त इहे जेके फितना उथनि था दुनिया में, इश्क बाज़ियूं थियूं थियनि, सभु बेपर्दगी जे करे। क़िबला साईं जन फरमाईंदा जेकॾहिं मारू पर्दो करे हा त उमिरि छो ॾिसे था, छो खणे था। ससु ई पर्दो शरई पर्दो करे हा त छो पुनू आशिक थिए था। हीर पर्दो करे हा त रांझू छो आशिक थिए था। पंहिंजे घर में पर्दे सां वेठी हुजे हा, हरू भरो बादशाहियूं छॾे अचे थी, अंधो थी पियो, चितो थी पियो। हू जेका हुई पंहिंजो या दरिया टपी वेंदी हुई सुहिणी, हाणे इहा सुहिणी पर्दो करे रहे हा सतुर पर्दे सां, त छो मेहार ॾिसे था, छो आशिक थिए हा, छो वञी दरिया में ॿुॾी आहे। पाण फरमाईंदा त इहे आशिकी माशिकी जा किसा जेकी बि आहिनि सभु बेपर्दगी जो नतीजो। शेख सुनान जी नज़र जॾहिं उन औरत ते पई त उनजे इश्क में अहिड़ो त मुब्तला थी वियो हलियो जो उहो हज ते वञणु, उहो सॼो जेको काफ़िलो जमायत वठियूं ज़िक्र फ़िक्र कंदा वञनि पिया हज ते, उहो सभु रहिजी वियो। उते वेही रहियो त इहा छोकिरी मां पढ़णी थो। उन्हनि को घुर कयूं, बुज़ुर्ग आहे अहिड़ो अलाह वारो, हेॾे ख़ल्क़ उनजे पुठियों आहे, ऐं उहो उन संग घुरियऊं। ईसाई त अहिड़ो मौक़ो ॾिसंदा आहिनि न, उन्हनि चयो भई असां छोकिरी जो संग ॾींदासीं पर असांजे मज़हब ते अचे, ईसाई थींदो त पोइ असां हिनखे छोकिरी परणाए ॾींदासीं, ऐं 10 साल असांजा सूअर चारींदो, पोइ हिनखे छोकिरी परणाए ॾींदासीं। उहो सूअर चारण बि मूंखे क़बूल आहे, ईसाई थियण बि मूंखे क़बूल आहे, मूंखे रुॻो इहा छोकिरी। ॾिसो होॾो भली बुज़ुर्ग जमायतूं मुरीद हज ते थो वञे पियो, उहो बदनिगाही ऐं औरत जो फितनो एॾो त ख़तरनाक, आबिदनि जा इबादतूं ज़ुहद लुड़ी था वञनि हलिया। हज़रत क़िबला आलम फरमाईंदा केॾो बि आबिद ज़ाहिद हुजे जे औरत जे फितने में गिरफ़्तार थियो त ईअं किरंदो जीअं मोचड़ो ऊंधो थी ज़मीन ते किरंदो, जूतो हुजे न ईअं ऊंधो थी किरे, ईअं फ़क़ीरी में उहो किरी पवंदो। दोस्तो पोइ उहे वञी सूअर चारियईं, जंहिं ज़बान सां क़ुरान पढ़ंदो हो, माण्हुनि खे फैज़ ॾींदो हो, उहो कुल्हनि ते उहे सूअरनि जा बच्चा खयूं उहे चारींदो अचे, उन्हनि खे पीआरींदो अचे। पोइ आख़िर उहो उन्हनि खे चई मां ईसाई थियां थो, पोइ 10 साल उन्हनि जा उहे सूअर चारियईं, उन औरत जे इश्क में सरगर्दान रहियो। मुरीद फ़क़ीर सभु जमायत छॾे वई, त काफ़र थी वियो हलियो, ईसाई थी वियो हलियो, दीन ई छॾे वियो हलियो।
पर उन जा ॿ ख़लीफ़ा हुया जेकी उन्हनि सम्झोते न हज़रत पीरान पीर महबूब सुभानी जन ऐलान कयो न त क़दमी हाज़ी अला रकबत कुल वलीयिल्लाह, मुंहिंजो ही क़दम सभिनी वलीयनि जे गर्दन ते। सभिनी मञियो पर इन शेख सुनान न मञियो। हज़रत पीरान पीर जी हुन ते गैरत पई। पोइ ॿ मुरीद हा संदसि, उन्हनि सम्झो त असांजे मुर्शिद खे इहो जेको थियो आहे गैरत पीरान पीर जी थी आहे, पोइ वञी उन पीरान पीर वटि रहिया। उनजी 10 साल ख़िदमत कयूं। 10 सालनि खां पोइ हज़रत पीरान पीर उन्हनि खे चयो त पुटु तव्हां ॾाढी ख़िदमत कयो आहे, गुरू छा खपेव ॾियां। चयोसीं असांजो फैज़ असांखे असांजो मुर्शिद ॾींदो, असां शेख सुनान जा मुरीद आहियूं। तुंहिंजी गैरत जे करे हू दीन इस्लाम छॾे वियो आहे, उन ते राज़ी थी ऐं उन खे माफ़ी ॾियो। हज़रत पीरान पीर फरमाइनि त तव्हां जेको चओ फैज़ विलायत बुज़ुर्गी चओ तव्हांखे ॾियां, बाक़ी सुनान जी ॻाल्हि न कयो, बेदब आहे। फैज़ असांखे उहो ॾींदो जेको असांजो मुर्शिद आहे, असांखे तुंहिंजे फैज़ जी ज़रूरत न आहे। नौकिरी ॾिनी आहे 10 साल तुंहिंजे दर जे राज़ी थियो आहीं त असांजे मुर्शिद खे माफ़ी। पोइ हज़रत पीरान पीर फरमाए तो गुस्ल करे मोटी गुस्ल करे आया। पोइ उन टाइम ते हाणे उन जी शादी पई थिए शेख सुनान जी उन ईसाई छोकिरी सां। ओॾी महिल सूअर कुटूं, उनजो गोश्त बि उनखे पेश कयूं, शराब बि पेश कयूं। उनखे चयूं त शराब पीअंदे, सूअर जो गोश्त खाईंदे ऐं ईसाई मज़हब क़बूल कंदे, पोइ तोखे हीअ छोकिरी निकाह करे ॾींदासीं। ऐं उन टाइम ते जेॾी महिल शराब पेश कयूंसि ऐं हेॾो से मुंहिंजा उहा छोकिरी पेश कयूं ऐं उनखे सूअर जो गोश्त बि रधे ॾिनऊं। हज़रत पीरान पीर उते उन ते निगाह विलायत सां निहारियो, ईअं पाणी जी लप खणी उछलायूं, शेख सुनान जे वञी बूथ में अखि खुली, हल मां ही छा थो कयां, हिकिड़ी औरत जे करे शराब थो पीआं, वरी सूअर थो खावां ऐं मां पंहिंजो दीन थो छॾियां। बसि उहो पीरान पीर जी तवजो ऐं नज़र थी तौबत आयल थी। ओॾी महिल ई कि मां ईसाई न थींदुसि, मां न को पंहिंजो दीन इस्लाम छॾींदुसि, मां पंहिंजे मज़हब इस्लाम ते क़ाइमु हूंदुसि। सुभान अल्लाह। पोइ हुननि चयो जेकॾहिं भला तूं नथो मज़हब इस्लाम छॾीं त उन छोकिरी उनजे घराणे चयो त असीं था मुस्लमान। उहा छोकिरी बि शादी थियसि ऐं उहो सॼो घराणो बि मुस्लमान। सम्झो था, हिकिड़ो त अलाह जे दोस्तनि जी बेअदबी करणु उनजी बदबख्ती वॾी आहे, उनजी सज़ा वॾी आहे। दुनिया जी बर्बादी आहे, आख़िरत जी बर्बादी आहे। अलाह वारनि जी बेअदबी न कजे। ॿियो, औरत जो फितनो ॾिसो केॾो ख़तरनाक आहे। हाणे अहिड़ो बुज़ुर्ग अलाह वारो मुरीद ख़ादिम जमायत फैज़ वारो हज ते थो वञे पियो, जमायत कतारियूं, पर औरत जे फितने उन खां हर शइ विसाराइजे। मुंहिंजा दोस्तो, औरत जे फितने खां जेको बची वियो न, इहो अलाह ताला जो वली बणिजी वियो। हज़रत इब्न आलम जन फरमाईंदा त हिन दौर में जेको माण्हू ज़िना खां बचे, 5 वक़्त निमाज़ पढ़े, क़यामत जे ॾियारे इहो बि अलाह जे वलीअनि जी जमायत में। सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे, जिस्मानी माली कुवत ॾिनी आहे, शादी कयो। मन इस्तता मिनकुमुल बाअ फल्यतज़व्वज। जंहिंखे अलाह ताला बाअ ॾिनी आहे, कुवत जिस्मानी ॾिनी आहे, त वञी शादी करे। हिकिड़ी शादी कयो, ॿी कयो, टीं कयो। पंहिंजो अलाह साईं जल शानो फरमायो त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा, जेकी तव्हांखे वणनि पसंदि अचनि उन्हनि औरतुनि सां निकाह कयो। मसना व सुलास व रुबा,
ॿ पढ़ण जो, टे पढ़ण जो, चार पढ़ण जो। इन खिफ्तुम अल्लाह तादिलू फवाहिद, जे डिॼो था त तव्हां अदुल न करे सघंदो त पोइ हिकिड़ी काफ़ी आहे। जेकॾहिं अदुल इंसाफ़ करे सघो था 3 पढ़ण जो, 4 पढ़ण जो तव्हांखे इजाज़त आहे, पर बुरी निगाह न कयो, बुराई खां बचो, पराए नंगनि में न ॾिसो, बेहयाई जी नज़र खां बचो। साईं फरमाइनि था शादियूं कयो, निकाह कयो, फ़इन्नहा अग़द्द लिल बसर व अहसन लिल फर्ज। जेका शादी आहे उहा अखियुनि खे बुराई खां बचाईंदी आहे, बदनिगाही खां शादी बचाईंदी आहे। ऐं व अहसन लिल फर्ज, शर्मगाह खे गुनाहनि खां बचाईंदी आहे, ज़िनाकारी खां, बदकिरदारी खां इहा शादी बचाईंदी आहे। पर जेकॾहिं शादी नथी थिए, रुकावट आहे, संग नथो मिले, फ़अलैहि बिस्सौम, उनखे खपे थो रोज़ो रखे। फ़इन्नहु लहू विजाउ, रोज़ो रखणु जेको आहे उहो हुनजे लाइ खसी थियण जे बराबरि आहे। सम्झो था? माण्हू पोइ जेकॾहिं शहवत जो ग़लबो आहे ऐं माण्हू शादी बि न आहे त पोइ रोज़ो रखी पंहिंजे उन शहवत जे ग़लबे खे टोड़े ऐं पंहिंजो पाण खे गुनाह खां, बुराई खां बचाए। जीअं पराई औरत खे ॾिसणु हराम आहे, नाजाइज़ आहे, तीअं नसे छोकिरे खे शहवत जी नज़र सां ॾिसण बि ईअं हराम आहे, इहो बि नाजाइज़ आहे। शहवत जी नज़र सां, बेहयाई वारी नज़र सां पराए नसे छोकिरे खे ॾिसण बि शरअन नाजाइज़ आहे। मुंहिंजा दोस्तो, पंहिंजे फ़क़ीरी जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे नेकाई जी हिफ़ाज़त कयो, बुराई खां पाण खे बचायो, बेहयाई जे कमनि खां, गंदाई जे कमनि खां पाण खे बचायो। जिते इम्कान हुजे न गुनाह जो, उहो पासो ई छॾे। जिते इम्कान आहे तिते गुनाह थी सघे थो त उहो पासो ई छॾे। हज़रत जिब्रील आलम फरमाए त लाड़काणे रेलवे स्टेशन ते मां बीठो हुजां, वञिणो सफ़र में, मां फरमायो त गाॾी ईंदी आहे न, आस्ते 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 रुकजंदी आहे, होरियां 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 थी पोइ बीहंदी आहे। हिकिड़ो माण्हू बीठो हुजे, ॾाढी वॾी हुजेसि, ईअं गाॾी जो आई त हुनखे गाॾी खे बि चई इते इते इते, माना इते बि। पाण फरमाईंदो, मूं चयोमांसि त इहो छा थो चई इते इते? दीदी इहे ज़नाना गाॾा आहिनि, चवंदो इते बि थोरो ॾिसी वेठा वेठा। ॾाढी वॾी हुजे। हरम पाक में हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो, मूंखे पियो चवे त साईं हेॾो बाब अली बिन अबी तालिब ॾों विया आहियो? किथों आहे? चई हेॾो हिन पासे ॾों आहे, खॿे पासे ॾों। छा आहे होॾे? हेॾो पंहिंजो इहो ज़नानो बाबु निसा हेॾो आहे, औरतुनि जो गेट आहे हेॾो। मायूं से चूं सॼी दुनिया जूं औरतूं अचनि थियूं, वरी परदो बि न हूंदो आहे, हेॾे वॾा नज़ारा आहे। घणा थुक कई, घणी शर्म ई नथी अचे। बेशरम तूं रसूलुल्लाह जे हरम में वेठो आहीं ऐं तोखे उहा बेहयाई वारी नज़र हिते बि तोखो नथी वञे। मुराद तूं हिते माण्हू ईंदो आहे गुनाह बख़्शाइण या गुनाह करणु ईंदो आहे? वॾी जुठ कई, मां गाटो खणी हेठि कयईं। वरी ॿियो हिकिड़ो माण्हू मिलियो, मौलवी आहे, मौलवी फारग तहसील, उते हरम पाक में मस्जिदुल हराम में मूंखे मिलियो। मूंखे पियो चवे त साईं मां हिते आयो हुउसि उमिरे जे लाइ, पंहिंजो शबान में आयो हुउसि, पोइ हिते रही पियो आहियां, रमज़ान में हिते गुज़ारियो, शवाल ज़ुल्क़ाद हज करे पोइ वेंदुसि। हिकिड़ो मौलवी हुजे, ॿियो हुन सां गॾु हाफ़िज़ हुजे, ॿई रहियल हुजे।
पासे में वेठा हुजनि मां हीअं वेठो पियो तस्बीह पढ़ा अलाए तिलावत पियो कयां हिन जी ॻाल्हि पियो ॿुधां पाण में पिया कनि इहा वतई थी अकेली वीचारी माई ॾे इशारो करे इहा अकेली वेही वेगाणी वतई थी वञी रस्तो ॾिसीसि वीचारी भुलिजी पई आहे मूं वरी ईअं कावड़ वारी नज़र सां ॾिठो मां मूंखे चई हाणे 3-4 महीना रहिया पिया आहियूं हिते भला ॾिसूं था पोइ असां चकु त कोन था पायूं वाह जो तूं हज करण आई वाह जो तूं इल्मु पढ़ियो आहे हरम पाक में अल्लाह जे बैत अतीक में वेठो रब जे पाक घर में हरम पाक में तो ख़बर आहे त हिते नेकी करे त हिकिड़ी नेकी लख जे बराबरि हिते गुनाह करे त हिकिड़ो गुनाह लख गुनाह जे बराबरि तोखे शर्म नथो अचे तूं मस्जिद में मस्जिद हराम में वेही तूं इहे ॻाल्हियूं पर उहे पाण में मूं ॾिठो त अहिड़ो बेहिजाब पिया ॻाल्हाइनि इन मौज़ूअ ते औरतुनि जे हिन में हाणे ज़ाहिर आहे त उते जेके औरतूं अचनि थियूं सभई पारसा त कोन न अहिड़े जाइ ते वेही बि शैतान उन्हनि खे गुमराह करे विझे मुंहिंजा दोस्त वॾो फितनो अथव दुनिया में औरत जो फितनो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां पंहिंजी उम्मत ते पंहिंजे पोयां पंहिंजी उम्मत जे मर्दनि जे लाइ अहिड़ो को बि फितनो नथो ॾिसां जहिड़ो औरतुनि जो फितनो साईं करीम ख़ुदि फरमायो औरतुनि जहिड़ो ॿियो मां फितनो पंहिंजी उम्मत ते नथो ॾिसां मुंहिंजा दोस्तो पंहिंजे फ़क़ीरी खे बचायो ख़ुदा जो ख़ौफ़ रखो गर्दन झुकियल हुजे कंध निमियल हुजे हज़रत क़िबला आलम जन फरमाईंदा त रस्ते ते हलो त शींहं थी हलो शींहं हलंदो आहे रस्ते में त गर्दन झुकाए हलंदो आहे पर फरमाईंदा कुते वांगुरु लूसी कुते वांगुरु न थियो कुतो लूसी हलंदो हेॾे ॾिसंदो लोणा हणंदो झातियूं पाईंदो पर फरमाईंदा लूसी कुते वांगुरु न हलो रस्ते में गर्दन झुकाए शींहं मर्द थी हलो अल्लाह ताला जल्ल शानो असांखे बुराई खां बचाए बदनिगाही खां बचाए रब करीम शल पंहिंजो ख़ौफ़ ऐं ख़ुशियत अल्लाह ताला असांखे वजूद खे गुनाहनि खां